وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونصب ووصف في الكمال لا شريك له ولا نظير له ولا مثل له ولا مثال له ولا كفو له ولا نظير له ولا مشير له ولا شريك له ولا جلد بلد ولد جسد رسم جزء عزم نزم ولا جذب وصف عيب كعب بيت خصم لا ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوصف أنور أجمل أكمل لا ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى وقال الله تعالى في مقام آخر إن أول بيت وضع للناس الذي ببكة مباركا للذي ببكة مباركا وهدى للعالمين فيه آيات بينات مقام إبراهيم ومن دخله كان آمنا وقال الله تعالى في مقام آخر واتخذوا من مقام إبراهيم مصلى وقال النبي صلى الله عليه وسلم من زار قبري وجبت له شفاعتي يوم القيامة آمنت بالله صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي
नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। जेके जागो था आवाज़ बुलंद मुझे हबीब साईं जी ज़ात ते ॾाढा दरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अल्हम्दुलिल्लाह 17 नवंबर सन 2025 सूमर जे ॾियारे भलारे बाद नमाज इशा मदरसा क़ासिमुल उलूम करीमिया गुरचानी स्टाफ जे बरसां मुझे प्यारे साथी मोहतरम जनाब कारी अहमदीन रिंद नक्शबंदी शादरी ऐं भाउ गुलाम शबीर अहमद जंहिंजे शादी खान आबादी जे मौके ते ऐं मासूम ॿारनि तालिब इल्मनि जी दस्तारबंदी जे मौके ते हर साल जियां हिन बाबरकत महफ़िल में वर्कशॉप सांगड़ को बयान कुरान मजीद ॿुधाए वरी अल्लाह ताला तां वटि हाज़िरी जो मौक़ो नसीब करायो आहे। मुंहिंजा दोस्तो कुरान जा आशिको दीन जा परवानो अल्लाह जी मेहरबानी थी मां गुनाहगार जे मथां जो 2015 में रब साईं जीजल अमड़ सां गॾु उमरो नसीब करायो। वरी 2024 में रब साईं फर्ज़ी हज बैतुल्लाह जो नसीब करायो। वरी 2025 जी 23 तारीख़ ते रवानगी थी उमरे जे लाइ पंहिंजे अहल बेतन ख़ानदान सैयदन समेत 13 ॼणनि जो काफ़िलो जो 24 अक्टूबर जो जुमो असांखे हरम पाक में काबे जे पेशमान जे पोयों उमरे खां बाद नसीब थियो। 5 ॾींहं मके पाक में रही वरी मदीने जे तरफ़ वयासीं। अल्लाह जी मेहरबानी थी वरी मदीने में 8 ॾींहं रही वरी वापस थियासीं बेरे अली जितो मीकात आहे वरी एराम ॿधी करे वरी मके पाक में ॿियो उमरो नसीब थियो। मस्जिद आयशा को 3 उमरो नसीब थियो। वरी पाकिस्तान 3 ॾींहं अचण खां अॻु में वरी अल्लाह ताला 4थो उमरो ताइफ को नसीब करायो। मां दुआ तो कयां मां वॾाई नथो कयां फ़ख़ुर नथो कयां पंहिंजी तारीफ़ नथो कयां बल्कि इन नियत सां इहो ॿुधायां थो त मन अल्लाह साईं तव्हांखे बि मको मदीनो ॾेखारे तव्हां बि इन तरीक़े सां जीअं 4 उमरा करे अचो। मुझा दोस्तो कुरान जा आशिको दीन जा परवानो अज खुतबे में जेके आयतूं पढ़ियूं ये भी काबतुल्लाह जे शान में पढ़ियूं। जॾहिं माण्हू इरादो कंदो आहे न त मां उमरे ते वञा अल्लाह जो फर्ज़ हज अदा कयां उमरो कयां पासपोर्ट ठाराए दुआऊं घुरंदा कयो पोइ मुसब्बिबुल असबाब रब जी ज़ात आहे पोइ असबाब पाणी बणिजी पवंदा। पर जंहिंजो पासपोर्ट ही ठहियल न आहे त माना उनखे हाली नियत ही कोन्हे। ऐं पासपोर्ट जो ख़र्च कुल 7,000 आहे। अञा भी असांजी शिकारपुर में तो 5,000 मुझो खर्चो आयो पासपोर्ट में। पासपोर्ट ठाराए पोइ रब को दुआऊं घुर तो पोइ अल्लाह सी सबब पैदा करे तोखे बैतुल्लाह ॾेखारे ठाराईंदो न इंशाअल्लाह। ऐं जंहिं मदीनो न ॾिठो न कुछ भी न ॾिठो। मसनवी शरीफ में अल्लामा रूमी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त कारे जबल ते रात जी कारी ऊंधे में हिकिड़ी किविल भी अल्लाह साईं खे अर्ज़ कयो मौला मुंहिंजी किविल जी दिल चवई थी मूंखे भी काबतुल्लाह ॾेखार। अल्लाह ऐं कमज़ोर मखलूक किविल आजी पेरनि जे वरी वञे खोड़ किविलियूं रोज़ तव्हां असांजे पेरनि जे हेठो ईंदियूं। किविल चयो मौला मूंखे काबतुल्लाह ॾेखार त मां हतीम में तोखे सजदो कयां।
हतीम समझो था बेतुल्ला जे हिन पासे को ई टुकड़ो हतीम जो न हतीम जे टुकड़े में तू असांजे नबी दुआ घुरी ओ मुझा अल्लाह मुझा गरीब जमाती मुझा मिस्कीन जमाती नाचन ते उठन ते पानी वारे जहाज ते जदीद दौर आयो अञा सवारियूं तब्दील थियूं अगे तकाबतुल्लाह जो उम्रो करण जे लाइ माण्हू वेंदा त टे महीना सफ़र में लॻंदा असांजो ॾाढो साईं फ़कीरुल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह पाणीअ वारे जहाज में समुंड में वियो बैतुल्लाह जो हज चए पियो त महीनो लॻी वियो जे समुंड में मरी वञे त लाश ई माइटनि खे न मिले समुंड में उछले जे जहाज में मरी वञे उहो बि दौर हो हाणे त जदीद दौर आहे रब जी महिरबानी थी वई आहे हवाई जहाज निकिता कराची पहुंच एयरपोर्ट ते जहाज में वे 4 कलाकन में जिद्दा एयरपोर्ट 4 कलाकन में मक्के पाक वरी कलाक ॾेढ में वरी मक्को वरी मक्के में रही वरी 2.5 कलाकन जो सफ़र वरी मदीनो अल्लाह जी महिरबानी थी वई आहे जदीद दौर आहे फरमाए त इन सफ़र जे लाइ जेको नियत कंदो उन सफ़र में जेके पैसा ख़र्च थींदा मां अल्लाह जो वाइदो आहे जेको उम्रे में हज में ख़र्च थो करे मां रब इहे पैसा मोटाए वधाए ॾींदोमांस हाली त ॿुधी शिरक निकिरे थो 3 लख केरु वेंदो अल्लाह जो फरमाए दिलि खोले ख़र्च कर उम्रो कर इहे 3 लख जी जात मां 6 लख करे ॾींदोसि असां गरीब मिस्कीन मौलवी सॼो ॾींहुं वाइद कयूं असांखे कहिड़ी ताक़त आहे 10.5 लख भरे अॻे साल हज पढ़ी आयासीं वरी हिन क़ुर जे सदके वरी 11 लख ख़र्च करे मां घरवारी खे बि उमिरो करायो भेण खे बि उमिरो करायो पाण बि उमिरो कयो नंढड़े 5 सालनि जे पुट खे बि उमिरो करायो हालांकि असांजी हिकिड़े माण्हू जी टिकट 2.5 लख हुई बसि हिन जी ड्यूटी ॾियूं था सिंध बलोचिस्तान में हिन जे सदके तो अल्लाह कुरान जा आशिको दीन जा परवानो उन किबिल अल्लाह के अर्ज कयो तॾहिं त कुरान जो फरमाए व इज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी क़रीब जेके कुरान वणे बैत मथे करे जो सुभान अल्लाह मां दिल में चवां पियो त आमदीन भत खाई माण्हू भॼी विया हूंदा पर मौलाना जी दरसे जी बरकत ॾिस खाधो बि अथो न मां चवां हाय साईं त चए